वही रहा हूँ नगर पार्कर। हर जो बेहतरीन इलाइक़ो नगर पार्कर बाइक से इंजॉय कंदे तव्हांखे भी गॾो गॾु घुमाईंदासीं। दोस्त वसीम अब्बास भी गॾु आहे। वञूं पिया हाणे पार्कर जे शहर ॾांहुं ऐं तव्हांखे बि बिल्कुलु ॾेखारींदासीं। दोस्तों जी तो तव्हांखे ख़बर आहे त असीं नगर पार्कर जे शहर में पुॻल आहियूं। नगर पार्कर में तव्हांखे हिन वक़्तु असीं मिस्किन जान खान खोसे जो डैम ॾेखारींदासीं, जेको मिस्किन जान खान खोसे जे नाले सां मशहूरु आहे ऐं तव्हांखे ॾेखारियूं था। तो दोस्तों आख़िरकार असी मिस्किन जान खान खोसे जे डैम ते पुॼी विया आहियूं ऐं असां सां गॾु नंढड़ो ज़हीर अहमद जेको असांजो कैमरामैन आहे, त इहो बि असां सां शामिलु आहे ऐं हाणे तव्हांखे ॾेखारियूं था मिस्किन जान खान खोसो डैम। जेको तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं इहो मिस्किन जान खान खोसे जो डैम आहे, जेको तव्हां दोस्तनि जे साम्हूं ई आहे ऐं जंहिंमें हिन वक़्तु बरसाति जो पाणी बीठल आहे, पर मच्छियूं बि जाम नज़र अची रहियूं आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त अंदरि जेके मच्छियूं वग़ैरह आहिनि तव्हांखे ॾेखारे सघूं इंशाअल्लाह। जीअं तव्हां दोस्तनि ॾिठो हींअर त तव्हांखे मिस्किन जान खान खोसे जो डैम ॾेखारियोसीं ऐं तमामु बहितरीनु माशाअल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां असांजो थर सॼो बरसातनि जे करे हरो भरो थी वियो आहे, तमामु बहितरीनु माशाअल्लाह। दोस्तों हाँ तव्हां दोस्तन के वठी था हलूं नंगर पार्कर जी पिकनिक पॉइंट ते, जिथे ख़ुसूसी दोस्त परे परे खां अचण वारा घुमण ईंदा आहिनि ऐं लुत्फ़ वठंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। त बहितरीनु तमामु पिकनिक पॉइंट, पर कुछ टाइम थी वियो आहे जंहिंखे ठही खे, बट हाणे थोरो हिन में थोरो
सामान वग़ैरह जो डैमेज थी वियो तो ये चेयर आहिनि वेहण जे हवाले सां हिते भाई नज़ारो लुत्फ़ वठी सघिजे थो। ये चेयर लॻल आहिनि हिन जे मथे छतरी हुई पर वो डैमेज थी वई आहे। ऐं शायदि असीं जंहिं जॻह ते बिठल आहियूं त परे खां असांखे पार्कर जी आई मीन जेके LOC आहे LOC जी लाइटिंग भी नज़र अची रही है। तो इनमें थोड़ो मोबाइल जी कैमरा में जूम जो मसलो है इन हवाले से नाइट में बिल्कुल बिल्कुल एडो तमाम खूबसूरत बेहतरीन लगंदो है। तो हींअर थोड़ो प्रॉब्लम है ऐं मथा छाए जो असांखे मथे चढ़ण में थोड़ो मसलो थी वियो वो सांस भी साह अटके थो। तो ही नंगर पार्कर जो जबल एंड न्यू पुल तव्हांखे जिथे वठी वेंदासीं न्यू पुल ते हाणे हलूं पिया। टाइम भी जाम थी चुको आहे थोड़ो लेट करे पुॻासीं तो नमाज़ जो टाइम भी थी वियो आहे। तो हाणे नमाज़ पढ़नी आहे वञिणो आहे पर तव्हांखे ॾेखारंदा हलूं त जंहिं जॻह तां वञा पियो त इहो हिकिड़ी पुल ठहियल आहे जिथां खां माण्हू हिकु जॻह खां ॿी जॻह ते जबलनि ताईं पहुची सघे थो वञी सघे थो। ऐं इहो पुल तमामु बहितरीनु अंदाज़ में ठहियल आहे। पोयां दोस्त वसीम भाई भी अची रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हांखे थोरो सफ़र असांजो तमामु बहितरीनु लॻो हूंदो ऐं अल्लाह में उमेदु आहे त इंशाअल्लाह असांखे सुठा लाइक कमेंट ॾींदा ऐं इहो ई कोशिशि आहे त इंशाअल्लाह जॾहिं बि टाइम मिलियो त तव्हांखे कंहिं न कंहिं जॻह ते कंहिं न कंहिं नई मूवमेंट ते वठी हलंदासीं न्यू पॉइंट। सो आई एम प्राउड ऑफ दिस माई एरिया एंड माई कंट्री सो ब्यूटिफुल एंड रियली क्यूट माई कंट्री। त हाणे शाम भी थी चुकी आहे जाम टाइम वरितो छो जो असांखे वन डे जे लाइ हिकु ॾींहं जे हवाले सां अचिणो हो त हिकु ॾींहं जे हवाले सां पुॼी वियासीं ऐं थोरो कमकार भी हो सो भी करे वरितोसीं। इंशाअल्लाह वल अली लज़ीज़ सुभाणे खां जो असांजो प्रोग्राम वापसि असांजे शहर मिठी जे तरफ़ रवानगी हूंदी। सो इंशाअल्लाह वल अली लज़ीज़ इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीडियो में तव्हां सां गॾु हूंदासीं जॾहिं भी जिथे भी प्रोग्राम थियो त ज़रूरु तव्हांखे इनवाइट कंदासीं एंड सो कॉपीराइट वरी भी नेक्स्ट टाइम तव्हांखे नई वीडियो सां गॾु मिलंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह में उमेदु आहे त असांजो सफ़र अॼोके ॾींहं जो हिते ख़तमु थो थिए एंड वरी भी नेक्स्ट डे जिथे भी प्रोग्राम थियो न्यू शहर न्यू कंट्री न्यू पिकनिक पॉइंट त तव्हांखे ज़रूरु गॾिजी वठी हलंदासीं। ऐं अगरि जे असांजी वीडियो थोरी भी तव्हांखे ज़बरदस्त या बहितरीनु लॻी हुजे त असांजी वीडियो खे कमेंट ॾिजो लाइक कजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो त तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं थींदियूं त जीअं असांजूं मज़ीद वीडियो तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघनि शेयर थी सघनि। सो थैंक यू एंड ऐं थोराए थो तव्हां दोस्तनि जो असांखे ख़ुशी सां ॾिसंदा इहो तव्हांजी महिरबानी। इंशाअल्लाह हमेशह गॾु ऐं मालिक करीम तव्हां सॼनि खे ख़ुशि ऐं आबाद शाद रखे। अस्सलाम वालेकुम दोस्तों हाणे नंगर पार्कर खां वापसी ॾांहुं मिठी जे लाइ रवानगी। सो सफ़र ॾाढो बहितरीनु रहियो ख़ूबसूरत रहियो ऐं असां सां गॾु तव्हांखे बि असीं गॾु वठी हलियासीं त वापसी जो प्रोग्राम इंशाअल्लाह दोस्तों वरी नेक्स्ट टाइम तव्हां सां गॾु अगली वीडियो में गॾु हूंदासीं। हलूं था हाणे पंहिंजे वतन पंहिंजे शहर में हाणे असांजो मिठी जे लाइ सफ़र वापसी जे लाइ तयारी बिल्कुलु जारी।